बुग्या मोहल्ला भिटशा में सुई गैस जी अतरादू मुसलसल बंदिश खिलाफ मोहल्ले वासिन पारां दबूरा चौक ते एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौके ते मुज़ाहिरीन मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त बुग्या मोहल्ला भिटशा में मुसलसल 1 साल खां सुई गैस जी अतरादू बंदिश करे रहवासिन खे परेशान कयो पियो वञे। गैस ऑफिसर ॾांहुं शिकायत लाइ वञूं था त गार्गन करे ऑफिसर ऑफिस मां धिका ॾेई ॿाहिरि कढियो था छॾनि, जेको सरासर ग़लति ज़ुल्म आहे। सुई गैस जा बिल बि असां बाक़ाइदगी सां अदा करे रहिया आहियूं। गुज़िरियल रमज़ान शरीफ़ में सुई गैस न हुजण करे असां मोहल्ले वासिन पारां रोज़ा बि न रखिया विया। सुई गैस ऑफिसर गुंडागर्दी करे रहिया आहिनि। हुन नाला अख़्तियारनि खां नोटिस वठण जो मुतालबो कयो आहे। जल्द खां जल्द बुग्या मोहल्ला में गैस जी फरहामी बहाल कई वञे। ॿी सूरत में नेशनल हाईवे ते धरणो हणी रोड ब्लॉक कयो वेंदो। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।